तारीख़ जी तब्दीलियों जा दावा कंदड़ नवाबशाह शहर जा रोमांसवी अक्स ॾींदड़ ही रोड रस्ता तव्हांजे साम्हूं। दोस्तों साथियों, ही नवाबशाह शहर जी मजमूई सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। गुज़िरियल राति जेका चंद मिंटनि वारी बरसाति आहे, उन बरसाति खां पोइ नवाबशाह जो रौनकूं ई तब्दील करे छॾियूं आहिनि। तव्हांजे साम्हूं वञी मुख़्तलिफ़ शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि ते बरसाति जो बीठल पाणी, सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी जो शहर, उनखां अलावा MPA MNS ज़िले सदर ऐं खोड़ सारा अहिड़ा जेके नाले वारे उहिदेदारनि जो ही शहर सॼंदड़ नवाबशाह तव्हांजे साम्हूं आहे, जिते बरसाति जो पाणी तव्हांजे साम्हूं हिकिड़ी दरियाई सूरत हाल ॾेई रहियो आहे। ऐं हीउ पाणी रोडनि ते बीठल आहे। हीउ मुख़्तलिफ़ रोड आहिनि। हितां जा शहरी, हितां जा कारोबारी माण्हू, हितां जा कामोरा सभु ख़ामोश आहिनि। आख़िर छो? हितां जा सहाफ़ी बि ख़ामोश आहिनि। हिन रोडनि जी कंडीशन ॾिसो, ही कारोबारी माण्हुनि जी हालति ॾिसो। ही DC हाउस, जिते DC ज़िले जो मालिक आहे, उन जो हाउस आहे, उन जे साम्हूं पाणी बीठल आहे। गुज़िरियल राति वारी बरसाति जो पाणी अञा ताईं निकासी न थी सघियो आहे। मेयर नवाबशाह आख़िर किथे गुम आहे जो ही बरसाति जो पाणी निकासी नथो थी सघे। शहर जा मुख़्तलिफ़ रोड, इस्पताल रोड, सकरन रोड तव्हांजे साम्हूं आहिनि, पाणी सां भरिया पिया आहिनि। हिननि जा जेके निकासी जो सिस्टम एॾो त नाकारा बणिजी वियो आहे जो हिते पाणी निकिरण जो नालो ई नथो वठे। हितां जा कारोबारी माण्हू मुतासिर थियल आहिनि। हिते तव्हांजे साम्हूं ई बरसाती पाणी ॾेख ॾेई रहियो आहे, जिते दुकानदार वीचारा ख़ामोश वेठा आहिनि। को बि गिराक इन्हनि वटि अचण जे लाइ तयारु कोन्हे। बरसाती पाणी जी जा अक्स तव्हांजे साम्हूं आहिनि। नवाबशाह शहर जी सूरत हाल तव्हां ॾिसी सघो था। ही मेन शाहराहूं आहिनि, मेन रोड रस्ता आहिनि, जिते बरसाति जो पाणी तव्हांखे ॾेख ॾेई रहियो आहे। हिते अरबे रुपयनि जी बजट हुजण जे बावजूदि बि नवाबशाह जी सूरत हाल इहा आहे। सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी जो ही शहर आहे। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो ही शहर आहे। हाजी अली हसन ज़रदारी जो ही शहर आहे। अली अकबर जमाली जो ही शहर आहे। मोहम्मद सालिम ज़रदारी जो ही शहर आहे, जेको मौजूदा ज़िले सदर आहे। ऐं अब्दुल रसूल बिरोई जो ही शहर आहे, जेको तालके दौड़ जो सदर आहे, मौजूदा पीपल्स पार्टी जो। चौधरी तारिक मसूद आराई जो ही शहर आहे। चौधरी जावेद जेको MP आहे, उन जो शहर आहे। काज़ी रशीद भट्टी जेको मेयर आहे, उन जो ही शहर आहे। कंहिंजा नाला खणो, ही सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। तव्हां ॾिसी सघो था त हिन शहर जी कहिड़ी जेका रौनकूं आहिनि। हिन शहर खे ही जेको सो बरसाती पाणी जे हवाले सां जेके गटरनि जो पाणी सां मिक्स थियल आहे, ऐं हिननि शहरनि जी शहरी वीचारा मजबूर थी करे वेठा आहिनि। को आवाज़ु ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे। मीडिया वारा दोस्त ख़ामोश वेठा आहिनि। आख़िर इन जा कहिड़ा सबब थी सघनि था? ही नवाबशाह जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। तव्हां ॾिसी सघो था मुख़्तलिफ़ रोड आहिनि नवाबशाह जा, जेके बरसाति जे पाणी में गुॾा पिया आहिनि। हिते अच वञ आवाम जो गुज़र सफ़र कीअं मुतासिर थियो पियो आहे, तव्हां ॾिसी सघो था। दोस्तो ही तव्हांजे साम्हूं कंडीशन आहे। हिननि खां केरु पुछंदो? आख़िर हिननि खां अलाह ई पुछंदो।